बड़े दिन का सलाह यार बैठा बैठा वांदा बुखड़ा मरो अने को सिस्टम को नमूनो सोच के कितनी हलो खांपो दियो ले पेटला वेठे वेठे तो जी गाल सही है भूख मरी ना होए वडे रे हलूंदा चादन खाने ते नगर मथा है बरसात जी मौसम ओते हलूंदा चौंदा गरीब के असा के बनी देगा तो पोखियों तो कई बात पति ना गुजर सिंह हारी बड़ी ऐसा करो हारी हां हारे को पकड़ा को बाबा जादम खान वडेरो रईस मानू भलो है पांजा वडा पे अगे कम कंदा बाकी हियर त हराम ही कमाई पे हले हियर हंगण जी ये बढ़िया जी उतु तो हलू माल सा पुजो वली इंदरा जी बाबा खबर पानी बनी जी मैंने क्या क्यों किया है क्या सिस्टम वाले को आओ जो बाहर मुल्क घुमण ता अभी आया मुझे का खबर ना है तो ता बनी में तो आ चार तो ना अरे जी बनी सब दिया कि लगी नहीं लोगो बनी हो न मराए वाली को जड़ो बरदू बाण बरनी के बनण जो आओ मिला गले हारी को हट करू सुखा बाद अबादी कंदा हारी न रखी दे हारी को सुठा आकाया जन जमे चार पंच बाती जन जो पांची बनी कमाई वो हारी रख बाकी एड़ी गाल कोने अरे मुंची पांड्या में अगे हारी पे कितरो करवा कसरा कम तो हां आओ लाए दे रहा कम लंकार गांव सही हो गए बाबा कणको नहीं कुछ घटा है ठीक है तोके बिना बिना लिखना है न आर्यन पे तोके बिना बिना लिखना है तो पाला खर्च पूरा की हां ये लिखिए जाए वाह ये तो खयान मंगला बेटा ओ ये मुंची ये तो कने तो मुंची रे जो है ना हां तो गटकाई जो है मुझे खजाने में दो इनका असा जो पेट डर गई पेट का जो वडो है डर के वाली को नहीं बाबा कमदार तू वन हारी के बाद सुठा आकाया पंच पंच आकाय में मारू मुजन वो वटी किते के दिया रे कि बा बेटा पे ही काबू करियो चक्कर नहीं वन सर वाह रे कमदार खुशी कंदार असी यार हाणे बरसात जी मौसम में लगी पई है असी आया पेड़ा असांजे जादम खाने ते रंदा बनी तो एकड़ को हुजे त असां गरीब खे दे असांजो हुते कम थी वञे वो बनी तो घोड़ आइन पर कम बंदो आया हूं जमार बड़ा सुभान मुखे हां हारी असी बाबा हारी पे बनी के आवाज शिकायत कोने थी हां शिकायत आई उन्हें आई पादरणी से कढी जजा सा केरड़ा दिस पादर मुख बना ये खबर सोचे समझी कला गरीब लोलो जो रईस रत करे करे मुंची भाई बैठा न हलो हियर हलो को आदमी कदा बनी ने शिकायत का बकाने दी बाबा बाबा जरूरत लगी तो सांस हारिया पहलिया आई बाबा हारिया पहला जादम खानी बादशाह है आई बाबा है लोग बाबा यार किथे बानो ये ते के बादशाह वादा बैठायो ते पानी बाड़े में हां सा जवान के बाड़े में बैठायो आवाज अबड़ हारिया पहला आया हारी दा बिया याओ हारी बनी हो बस खाने को मिला बच्चे आया या बाबा हारी पे आया यो बाबा गांव दो बच्चे आया बाबा हारिया पे रात आ जा टाइम आ आका बाबा पूरे सत्ता चढ़े आई हां भाई दुकान वाला सत्ता चढ़े जा अल्लाह जो शुक्र है मुझे आका 5 जना है बनी सुठन मुना कमाएगा हां इंशाल्लाह कमदारी बिटवाई पानी मुंची बिटवाई बनी जो के मड़िया ऊपर गुड्डू पेलो 5 साल जो गुड्डू वन ने में वड़ घणा आइन हवा का वडबा कोन वडबा हां बिल्कुल वडेगा तो बाबा बाबा वडेगा ॾिसो मुंहिंजो कानून पंहिंजो हूंदो आहे मुंहिंजा आहे बेटा कमदार आहे ही मुंची आहे कानून मुंहिंजो सख़्त आहे तव्हांखे कीअं थींदो ॻाल्हि ॿुधो पोखियो ऐं पैसा केतिरा खणो था नहीं बाबा आम 50 मां ॻाल्हि ॿुधो पैसा एतिरा मूंखां कोन ॾेरा पिया वञो पोखे पोखण ॿिया भारी मूं वटि जाम ईंदा मैं न पोखियो त ख़ैर आहे पैसा थोड़ा ॾींदुसि हिन करे 15,000 तोखे ॾींदुसि 25,000 तो 8 बाती आहिनि तोखे ॾींदुसि 25,000
तो तुझा पंच पाती है ना तो के जिन्स 15,000 ये आवाज़ दिल इज्जत मोड़ बियो जे न इज्जत मुंडा कानून सख्त है असीं बीहूंगा ॾे जेका जेके बाबा दाल भी तो कमदार पैसा दे मुंची नाला लिखी नहीं जो तव्हां नाला ॿुधो तव्हां किरड़ साईं मुंहिंजो किरड़ तो पता है तो खबर ओ बनाना का हिसाब करके हमारा बोलना न दिए तो दे बाबर पाण तो हुजे नाले चलम बनी अटे बटे सामान वाली वो पैसा दींदा बनी मसला ॿियो मुंहिंजो कानून आहे ॿुधो आहे कहिड़ो लगाई ॿुधायो ॿियो कानून इहा त जे हारी जेको बीहे हू पंहिंजा ॿार स्कूल ते न छॾे उहो मुंहिंजी भोजगिरी में मुंहिंजो होता कई ड्यूटी जेको छोकिरो वांदो थिए मुंहिंजे मुंहिंजी होता कई ड्यूटी तूं आवा खां पहुचंदी हाले हाज़िर आवा तोखां पहुचंदी बाबा सही आहे ठीकु आहे साईं कलाम खे हल्को रखिया कलाम खे तोखे ख़बर आहे बाबा नाजायज़ कोन लिखंदासीं सही आवाज़ लिखंदासीं ग़लति कोन लिखंदासीं भाई पाण तो हुजे खपनि अहिड़ा माण्हू सम्झा ॻाल्हि ॿुधो मां हाणे वञो सुबुह जो कमदार वारनि खे पैसा ॾींदो ॾींदो ठीकु आहे ॾींदो बाबर साईं महिरबानी हाँ, ठीक है छोकरा स्कूल मथा उती आई स्कूल पढ़िया तो ये पाजे गोटे बैठा है पाजे गोटी में वाह कबे ने बच्चन के स्कूल छड़ी कमदार मरी ना बने वाह कमदार वाह 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 मुंची केतरान बंदी है ना 25 ज्यादा 15 लिखी जा रही है 15 ज्यादा 25 लिखी जा रही है लिखी है इंशाल्लाह नहीं हलंदो आवाज़ खे पढ़ाया थो पहिरीं ॻाल्हि इल्मु इंसान जी 3 अखि हिते लॻल हिते सम्झो साईं असांखे अहिड़ी महिनत करे पढ़ाए जो असीं असांजे माइटनि जा कर्ज़ भरे सघूं पुट तव्हां महिनत करे पढ़ो केसि ताईं अव्हां जा वॾा त सॼी उमिरि हारीअ पे ते गुज़ारे मरी विया अव्हां केसि ताईं माना गुरबत में गुज़ारींदो तॾहिं में अहिड़ो ज़ेवर आहे इंसान खे हितां खणी आसमान ते पुॼाईंदो जेके जहाज़ हलाईंदा आहे बि इंसान उन करे पुट पढ़ो पर असीं न ग़रीब आहियूं असां न किताब आहिनि न स्लेट छा त पढ़ंदासीं ॾिसो हीअ धरती जेका आहे पंहिंजी मां आहे मां हाणे अव्हां खे हिन ते थो पढ़ायां पढ़ो अल्फ अंब बेबला बकरी हिकु ॻाल्हि ॿुधो हक़ ते सिर ॾेई छॾिजा पर पोइ ते न हटिजा हाणे अव्हां खे मोकल आहे सुभाणे अचिजो भले वञो खबर मुंहिंजा छोकिरा तालीम पिया हासिल कनि ॾिसी आया मास्तर वटि स्कूल पढ़नि था हा बाबर हा किथे जो कानून आहे मुंहिंजा हारी थी करे स्कूल था पढ़नि किथे जो कानून आहे हले बस न हारी जल्दी वठी वञ अंदर वञ मुंडी हिसाब